वेहो बाबा वेहो वेहो। बाबा जॾहिं आऊं चवंदो आहियां त राज जा माण्हू मुंहिंजा माण्हू आहिनि, मुंहिंजा बच्चा आहिनि, राज जूं न्याणियूं मुंहिंजूं न्याणियूं आहिनि, इहो सभु आऊं सची दिल ऐं सची नियत सां चवंदो आहियां। इन ई करे ई ज़ीनत सां थियल ज़ुल्म ते आऊं इहो ई सम्झंदो आहियां, इहो ई महसूस कंदो आहियां, इहो ज़ुल्म मुंहिंजे औलाद ते थियो आहे, मुंहिंजी न्याणी ते थियो आहे। अंदर में तड़पी तड़पी आऊं पंहिंजो पाण सां जंग करे रहियो होसि। इहो वाइदो कयो हुउमि त आऊं ज़ीनत सां इंसाफ़ कंदुसि ऐं ज़ीनत जे तोहिन खे आऊं जेसी ताईं अंजाम ताईं न पहुचाईंदुसि ओसी ताईं आऊं सुख जो साह न खणंदुसि। छा ॻाल्हि आहे, तव्हांखे आंग छो सूंघी वियो आहे? सरकार, शहरोज़ ख़ान खे इन इल्ज़ाम मां आजो कयो वियो। तोखे पूरी ख़ातिरी आहे या छोकिरी डप ऐं दॿा में अची वई आहे? कमदार, शहरोज़ खे बचाइण जे लाइ तव्हां रस्ते तां ॻाल्हि फेराए त कोन आया आहियो? न ताऊं पूरी पक वठण जे लाइ छोकिरीअ सां पाण मिलंदुसि ऐं जॾहिं आऊं छोकिरीअ सां मिलंदुसि त मूंखे कूड़ ऐं सच जी ख़बर पइजी वेंदी। बेशक तव्हां ज़ीनत सां पंहिंजे तौरु मिली तो छा करे सघो था? धणी बख़्श, तूं छा थो चाहे? सरकार, ज़ीनत शहरोज़ ख़ान जो नालो कोन वरितो, चई पिए त रब्बू ऐं ख़ादिम उन्हनि खे अगवा कयो आहे ऐं बेइज़ती करण जी कोशिश कई ऐं उन्हनि खे धक हणी अधमो करे छॾिया। ज़ीनत बयान इहो ॾिनो आहे। धणी बख़्श, सूबेदार बचल खे फोन करे चई छॾियो त ख़ादिम ऐं रब्बूअ सां कानून मुताबिक़ वर्ताव करे। बाबा राज मां कंहिंजे बि ज़हन में को सवाल हुजे या को शक हुजे त उहो बेधड़क चई सघे थो, ॿुधाए सघे थो। ज़ीनत जे हवाले सां कंहिंजे बि ज़हन में या दिल में को बि शक शुबो हुजे या का ॻाल्हि हुजे त करे सघे थो, या शहरोज़ ख़ान जे ॾोही हुजण जो कंहिं वटि बि को सबूत आहे त उहो हिते पेश करे सघे थो। बाबा, जेकॾहिं कंहिंखे बि को शक न आहे त पोइ तव्हां वञी सघो। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।